टंडो बागो जे फिराडी वापारी गरीब जो माल विकणी फिरार। पुलिस कार्रवाई का कासिर। एसएचओ टंडो बागो के इंसाफ जी अपील। टंडो बागो में दलाल लखी कात्यार ऐं शफी जुणेजो पारां एक गरीब माण्हू के चालबाज़ी सां संदसि मेयूं विकिणाए ॾियण जो चई विकिरो करण बैदि रक़म पाण वटि रखी फिरार थियण में कामयाब। मुतासिर शख़्स जो चवणु आहे त पंहिंजे रोज़गार लाइ उन्हनि ते भरोसो करे मेयूं विकिणायूं, पर उन्हनि फिरार थी वञी संदसि महिनत जी रक़म हड़प करे वरिती। इन सिलसिले में मुतासिर शख़्स टंडो बागो थाणे ते रस्मी तौर रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस तरफ़ां अञा ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ का बि क़ानूनी कार्रवाई अमल में न आई आहे, जंहिं सबबि मुतासिर ख़ानदान सख़्त परेशानी जो शिकार आहे। एडवोकेट सचल हकीम हालेपोटो पारां एसएचओ टंडो बागो खे अपील कई वई आहे त मुतासिर सां इंसाफ़ कयो वञे, जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून आॾो आंदो वञे। हू चवे थो जेकर इंसाफ़ न मिलियो त एहतिजाज करणु संदन कानूनी हक़ आहे, हू उन हक़ जो इस्तेमाल लाइ मजबूर थींदा। रिपोर्ट कयो आहे एडवोकेट सचल हकीम हालेपोटो, टंडो बागो, सोशल मीडिया सेंटर सिंध। मुझे नालो रमज़ान है। राति हालेपोटो या गोठ वेठल बच्चू हालेपोटो ऐं माल जो वापारु अबरो टुकरो कंदो हुउसि। मूं हितां में वरिती जूणेजन खां, में जूणेजन खां वठी काए वियसि पीढ़ी ते। उते हे मूंखां दलाल पई ॿोले 3000 रुपया शफ़ी जूणे जो ऐं लखी कात्यार हिननि मूंखे चयो खणंदासीं। दलाल पई में तुंहिंजी असीं खपाए था ॾियूं, में खपाए ठाहे 5,10,000 रुपए जी में खपी। शाम जो मूंखे चयूं त जेको पैसा मिलंदा रिकवरी थींदी वापारी खणंदो। शाम थी त अचे करे नंबर हिननि जा बंदि थी विया। मूंखां 2 मिंट तूं चऊं त हिते ई वेह, तेसीं में ऐं तव्हां पाण गाइब थी विया। वरी राति जो वियसि कात्यार जे घर त कात्यार मूंखे ठिला ॾेई रवानो करे छॾियो। वरी उन खां पोइ आउं आज टंडो बागो थाणे ते मूं जी रिपोर्ट दाख़िल कराई, पर अञा ताईं मुंहिंजो को बि घस न निकितो, कुझु बि मूंसां वहिंवार न थियो। हाणे आउं अॻियां वञा थो बदीन एसीपी साहिब वटि। टंडो बागो एसीपी साहिब खे वञी अपील थो करियां त एसएचओ साहिब खे चवे मुंहिंजी मदद कई वञे।